अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां तव्हांजो पंहिंजो परेज़ परवानो। हिन वक़्तु असां आया आहियूं सखर। असांजो प्री प्यारो दोस्त वली मोहम्मद साहब, उन खां हाल अहवाल वठंदासीं। वली मोहम्मद साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? करमन तव्हां ॿुधायो, टाट सफ़ा अमन। खे लॻो पियो भाउ तव्हां ॾे आयासीं कई करे चयो यार जी चांहि पीऊं। तव्हांजी महिरबानी वाह, मसे मथे पंध पिया हुया। ॿियो हाल वाल कमकार कीअं थो हले? अलाह करमन, शुक्र आहे मालिक। तव्हां ॿुधायो? ख़ैर बाबा दुआ आहे। कीअं वक़्तु गुज़रे थो तव्हांजो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वॾो टाइम थी वियो, असां बि तव्हांखे मुलाक़ात करण तरफ़ी वियासीं, तव्हां अचो ई न पिया। हा यार, कमकार जे धंधेदारी सां वियासीं, इन करे पोइ मुलाक़ात जॾहिं टाइम मिलियो आयासीं, रस्ते सां वञूं पिया, तव्हांजी यादि आई, असां चयोसीं तव्हां सां मिलंदा वञूं त बहितर आहे। महिरबानी थोरा तव्हांजा, तव्हां असांजे महिरबानी महिरबानी वॾी महिरबानी, तव्हांजा इहे कर्ज़दार रहंदासीं। महिरबानी साईं महिरबानी। ॿियो ख़ैरु रहो। ख़ैर दुआ लॻो पिया। ख़ैर दुआ। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? नओं यार काॾो वांदो अथव? अदा हे असांजो जेको आहे प्री प्यारो दोस्त आहे राजा सुमरो, पाण एडिटर बि आहे, कैमरामैन बि आहे माशाल्लाह। जेको आहे हिनखे दुकानु आहे पंहिंजे शिकापुर में, ज़बरदस्त कमु करे। राजा ॾे हाल वाल ॾेसि वधीक पाण। साईं अस्सलाम वालेकुम, मां राजा सुमरो। ठीकु आहे, जीअं त असां सखर अचूं पिया रिकॉर्डिंग जे हवाले सां, साईं जन चयो त असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, उन सां मुलाक़ात कयूं। हींअर आयासीं तव्हां ॾे, मुलाक़ात कई त ॾाढो मज़ो आयो। तव्हांखे असां सां मिली कीअं आहे? ऐं बहितर लॻो। मां तॾहिं त यार खां पुछियमि, नओं यार लाइ काॾो वांदो अथव? बसि इहो ज़िंदगी आहे त नवां यार थींदा रहंदा आहिनि, ॾेढ त जाम आहिनि। ज़िंदगी हिकिड़ी जाइ ते न बीहंदी, या पई हलंदी रहंदी। कुझु नवां ईंदा, कुझु पुराणा वेंदा, इहो वक़्तु पियो हलंदो रहंदो। जी दोस्तो, हे असांजो प्री प्यारो दोस्त वली मोहम्मद साहब, तव्हां हिन सां कचहरी कई, ॾाढो मज़ो आयो हूंदो तव्हांखे बि। मां बि वॾे अरसे खां पोइ तक़रीबन साल ॾेढ थी वियो आहे, उन खां पोइ मिलियो आहे, मुलाक़ात कई त मां वञो पिया, अचो तो यार जी यादि अची वई, हिन खे दुकान ते आहियूं। महिरबानी दोस्तो, या अली मदद हक़ मौजूद।